बोलो इंशाल्लाह। खैर कुर्ब जी जी सर। छा मामलो आहे हिते? सर ते मामलो इहो आहे त हू वेठा आहिनि अची पियो बनी ते ज़ोरी ट्रैक्टर कार आहे। ॿुध जी हलो जी 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 असां तूं वरी माण्हू असां तुंहिंजे फेवर में जी जी हाणे इहा आहे त खातो बनावट आहे सभिनी त हुनजी आहे जी जी हुन ट्रैक्टर बि अंदरि आहिनि हुन मामला बि सभु कुझु कया आहिनि। हाणे हू इहा ॻाल्हि थो करे भई ठीकु आहे ट्रैक्टर मुंहिंजो वाहण ॾियनि ऐं जिते चवनि फ़ैसिलो मां रखां थो मां हुन में काईंदुसि कुझु कोन ट्रैक्टर मुंहिंजो लॻी वञे उहो असां थोरी माना इहा शइ करायूं पिया। ट्रैक्टर बि सॼे में कोन लॻंदो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ट्रैक्टर बि सॼे में कुझु कोन लॻंदो कुझु टुकड़े खे ट्रैक्टर लॻंदो भई हू चवंदो हा मूं ज़मीन ठाहे छॾी आहे ज़मीन बटारी खणी कोन थो वञे। साईं मुंहिंजो अर्ज़ु पहिरीं बि हिन इहे ई कया अॻे मसइले में बि ईअं करे ऐं कोर्ट लेवल ते कब्ज़ो बि असां मूं ॾिया मुंहिंजी ॻाल्हि मिलंदा तोखे कोर्ट जो बि रस्तो मिलंदो तोखे चङनि जो बि रस्तो मिलंदो हींअर त तोखे को रस्तो कोन मिलंदो। हा तूं कुझु ॾींहंनि में थिएटर वठी वठंदे भला ठीकु आहे कुझु न कुझु त थी वेंदो। साईं हिते माण्हू कोन कंदा माण्हू हिते राज पूरा लथल आहिनि सरदार लथल आहे सरदार जो मथां हुकुम इहो आहे हाणे मुंहिंजे हिकिड़े हथ में बि कोन्हे सॼे सरदारी लेवल ते सिस्टम हलियो वियो आहे। सरदारी लेवल सिस्टम माण्हू असांजे बंदूक बि कोन्हे असीं बंदूक बि कोन्हे हू भले अची मारे मोर्चा हुन या न हथियार बंद हुन खदा न जी साईं ॿुध तूं पंहिंजे ॻाल्हि मूंखे ॿुधा फोन करे मूंखे ॿुधा तूं ॻाल्हि पंहिंजे जंहिंसां तूं ॻाल्हाइणो आहे ठीकु आहे इहा ॻाल्हि फैसिलिटी बची वेंदी फैसिलिटी में तव्हांजो फ़ाइदो आहे न त खातो हुनजो मतिलबु थींदा पोइ नुक़सान थियो कोई तव्हां थियो त खातो तव्हां वटि कोन आहे हुन वटि खातो आहे कोर्ट जे लेवल ते कब्ज़ो वरी हेॾां ॾियारायो आहे न हारनि त कब्ज़ो असां वटि आहे त हाणे हुनखे कब्ज़ो ॾियूं न कब्ज़े ते त मसइलो आहे कब्ज़े ते ई कोन छॾींदा ॻोठणा सरदार जो मथां हेलो हेलो साईं ख़ैर कुर्ब तयार साईं गुलाम नबी सभु ॻाल्हि ई आहे त कब्ज़े ते ई त जहिड़ो आहे सरदार जो हुकुम आहे कब्ज़ो छाजे करे हारियुनि जो कब्ज़ो आहे हाणे खातो त हुनजो आहे वरी कब्ज़ो बि हुन ॾे हलियो वञे त पोइ बचंदो छा ॻाल्हि इहा कोन्हे सर। ऐं हुननि जेको एतिरो आहे 100 सालनि खां वठी कब्ज़ो हिन जो रहियो आहे हारी पंहिंजो कब्ज़ो कीअं छॾींदा हुनखे कब्ज़ो कोन ॾींदा सरदार जी लेवल ते जेको मथी कोड लेवल सभु हिन जो कब्ज़ो आहे कब्ज़ो न ॾींदा सर जॾहिं हू पंहिंजा पैसा ॾेई वठा न सॼो कमु करे वठा न सॼो हेतिरो सौदो एग्रीमेंट करे वठा पोइ कब्ज़ो बि हुनखे ॾेई छॾीनि त कोन कंदा हिते माण्हू कोन मञंदा हीअ हिकिड़ो मुंहिंजे हथ में कमु कोन्हे हीअ हाणे मथां सरदार लेवल खां सॼो कमु छिकिजी वियो आहे हिते हिकु बिरादरी न हिते अलाए केतिरियूं बिरादरियूं आहिनि जंहिंजी इन मसइले खां कब्ज़ो कोन ॾींदा हिनखे मर्द हिते ख़ासि करे वीचारा हिते गाॾियुनि जे अॻियां दफ़न थींदा हीअ ट्रैक्टर चाढ़ींदो मथां हू कोन वेंदा हीअ कब्ज़ो कोन ॾींदा सर। ठीकु आहे ठीकु आहे इंशाल्लाह।